आहे चए तूं जो हे बचो आहे उन मथां कपिड़ो रखे पोइ थी चुमियूं पाईंदे। जीअं ॻाल्हि ॿुध आहे त मर्द न हे, इन करे मर्द आहे मूंखे हिजाब थो थिए हिन खे चुमियूं पाईंदे मूंखे शर्म थो अचे। सौदागर चयो त अहिड़ी ख़ुदा पुरुष ज़ाल त कंहिंजी थींदी ई कान, अहिड़ी का माई ई न थींदी जंहिंखे पंहिंजे बचे खां बि शर्म थो अचे त ॿिया मर्द त पंहिंजी जाइ ते थिया। हिन चयो हाणे मूंखे घर जी पक आहे, अहिड़ी ज़ाल की थींदी ई कान। सौदागर आयो अचे नौकरनि खे चई जल्दी कयो ॿेड़ो तयारु कयो वापार ते हलंदासीं। हुन नौकरनि छा कयो ॿेड़े में सामान विझी ॿेड़े खे भरे तयारु कयूं। सौदागर ॾिठो त हिसाबु किताब वारो बुक जेको आहे मुंहिंजो घरु विसरी वियो आहे। नौकरनि खे चई तव्हां बीहो मां घरों वञी जेको त बुक खणी अचां। जॾहिं सौदागर पंहिंजे घर जे दर ते आयो ॾिठई त हिन वारी ज़ाल बादशाह जे पुट सां बख में जो सुती पई आहे। हिन चयो त पंहिंजे बचे खां हिनखे शर्म पियो थिए, हिनखे हया पियो अचे, ऐं हाणे बादशाह जे पुट में हिनखे शर्म हया अचे ई कोन थो। एॾो वॾो ढोंग हिन जो। हिन चयो हाणे जेकर मां ज़ाहिर थींदो त बादशाह जो पुटु मूंखे माराए छॾींदो, इन को सही ईअं ई आहे, इन कावड़ ते कंट्रोल करे पोइ ते मोट। सौदागर ओॾी महिल ई पोइ ते मोटियो, सिधो आहे ॿेड़े वटि चई हलो त हलूं। जॾहिं ॿेड़ो हिन जो निकिरण वारो हुजे ॾिठो हिकिड़ो सामी फ़क़ीर अचे त पियो, लठ हथ में अथसि, कंठा कोलाबा ॻिचीअ पातल अथसि, भॼंदो आयो। चई वञो त अॻिते अॻी जेका बादशाही ईंदी उन मूंखे लाहे छॾियो, फ़क़ीर माण्हू आहियूं। हुनखे सौदागर हुकुम न अचे हिनखे चाढ़ियो ॿेड़े में, हुनखे चाढ़े विहारे। उहो पंहिंजी इबादत में शुरू थी वियो ज़िक्र में। जॾहिं हिकिड़ी बादशाही जो आई त उते हिननि ॿेड़ो जेको थो झलियो उतड़े, हिन चयो मानी धानी ते खाऊं पोइ अॻिते हलंदासीं। सामी फ़क़ीर चयो हाणे असां हलूं था, असां दरवेश माण्हू आहियूं। जॾहिं सामी फ़क़ीर अॻिते वियो वरी वञी मोटियो त सौदागर हुन खां पुछा कई चई फ़क़ीर वरी काॾे मोटे, अॻिते हलंदे या? चई न। चई पोइ छो मोटी आहीं? चई वाह ॻाल्हि हीअं हे तव्हांजो कखो हिकिड़ो ॿेड़े में चुंबड़ी पियो, कख जेको सारियुनि जो हूंदो आहे पलाल, उहो चई चुंबड़ी पियो यार क़यामत ते ॾियारे मां कहिड़ो हिसाबु किताबु हुते ॾींदो हिन कख जो। हे पंहिंजो कखु वठो। उहो कखु हुते मोटाए रखे वरी पोइ ते मोटियो। सौदागर चयो त अहिड़ो वॾो को दरवेश को थींदो ई कोन, जो पर कख जे वेझो बि न आहे। भणिया हिकिड़ो कखु चुंबड़ियो अथसि त उहो ई मोटाइजे त ॿेड़े में रखे पोइ वियो आहे। इनखे छो न मां ख़ासि माण्हू करे रखां हिसाबु किताब ते, उहो नौकर चाकर मुंहिंजो खाई था वञनि। अॼु साईं फ़क़ीर अॻु वरितई। चई साईं फ़क़ीर ॻाल्हि ॿुध। चई कहिड़ी? चई अॼु ॾींहं खां वठी तूं मुंहिंजो जेको थो मैनेजर थी, मुंहिंजो हिसाबु किताबु तूं संभाल। चई बाज़ा फ़क़ीर माण्हू दरवेश माण्हू असांजो छा हिसाबु किताब सां। चई न ईअं न कर, नौकर चाकर मुंहिंजो खाई विया आहिनि, तूं जेको थो मुंहिंजो संभालो करे चढ़े। चई हाणे तूं मूंखे छॾियो त मारे आहे, असां इबादत में जेको थो भरपूर लॻा पिया आहियूं, असां सॼो ॾींहुं इबादत कंदा आहियूं, पर हाणे तूं एॾो हर मजबूर थो करीं। ठीकु आहे पर हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे। चई कहिड़ो? चई इहो सुवालु आहे सभिनी नौकरनि चाकरनि चई छॾ जेको मां हुकुम ॾियां उन ते हलंदा। हिन जो का ॻाल्हि ई कान्हे का। नौकरनि चई ॻाल्हि ॿुधो, जीअं सामी फ़क़ीर चए तीअं कजो, मुंहिंजो चवण बि न वठिजो पर हिन जो चवणु वठिजो। हुन चयो ठीकु आहे, तुंहिंजो हुकुम ईअं आहे त सही आहे। सामी फ़क़ीर हाणे चढ़ी वेही रहियो। अॻिते हली हिकिड़ी बादशाही माया उतड़े, उते ॿेड़ो झलियऊं। हिन चयो साईं फ़क़ीर चई ॻाल्हि ॿुध, मां वञा थो अंदरि शहर में लही वञा, वञी ॻाल्हाइजां दुकानदार सां वापार जे लाइ। जे वापारु थियो त पोइ सामान खे ॾींदा साईं। साईं फ़क़ीर जो ठीकु आहे। पोइ जॾहिं सौदागर जो वियो शहर ॾे त हिन सामी फ़क़ीर छा कयो, लठ खणी अचे वरिती नौकरनि खे। चई ॿेड़ो हलायो अॻिते। हुन चयो मालिक त चए पोइ त हलूं। चई न हलो, तव्हांखे चई वियो न मुंहिंजो हुकुम तव्हांखे मञिणो आहे न। अचे हिन में लठियूं विधई, कुझु नौकर लही भॼी विया, भई कुझु नौकर लठियूं हणी अॻिते करे ॿेड़े खे काहे भरियल सामान में हलियो वियो। सौदागर जो वापसि आयो उतड़े बंदरगाह ते, ॾिठई त नौकर जेके त सुता पिया न, ॿेड़ो आहे ई कोन। नौकर चई छा ॻाल्हि आहे? चई बसि सामी फ़क़ीर अचे लठ विधी तुंहिंजे वञण खां पोइ असां लही भॼी ऐं असां चयो आहे मालिक कोन्हे, असां कोन हलंदासीं, इहो ॿेड़ो काहे हलियो वियो? चई हल भणिया हे पर कख जे वेझो कोन हो, ॿेड़ो मुंहिंजो कर कयईं। हे एॾो वॾो ढोंग हिन जो ख़ुदा पुरुषी जो। हिते सौदागर चयो नौकरनि जी पाण ॻाल्हि ॿुधो, ॿ टे रुपया मुंहिंजे खीसे में आहिनि, हे तव्हां वठो किरायो भाड़ो करे वञो पाणे पंहिंजे मुल्क वञो। हाणे जहिड़ा तव्हां तहिड़ो मां, मिल्कियत हुई तव्हां नौकर हुयव, हाणे त मां तव्हां जहिड़ो आहियां। जे तूं अची बसि हाणे मूंखे तव्हां छॾिजो, तव्हां पंहिंजो वञो हलिया। हुननि खे ॿ टे रुपया ॾिनई जेके खीसे में हुयसि। सौदागर निकिरी पियो जो दरिया जे किनारे सां, सिज लहण वारो हुजे, ॾिठी हिकिड़ो कांव आहे जेको त इहो रसो ॿधल आहे जेके हिन में टंग में उबतो पियो थो लड़की। हिन चयो हिनखे छा थियो? त पखी जो वापसि आया पंहिंजे आख़िरनि ते। जे पखी हिनखे चए चईदा कांव ॻाल्हि ॿुध, को चए मुंहिंजो आनो कोन्हे, को चए मुंहिंजो बचो कोन्हे,
असां कांव का ख़बर चार अची ॾिसो कोन था असां अलाह जी इबादत पिया था कयूं, उबती पूजा पिया था कयूं अलाह जी। असांजो ख़्यालु आहे की आने ॾे कंहिंजे बचे ॾे असांखे कहिड़ी ख़बर। सौदागर चयो हिन जहिड़ो त ख़ुदा पुरुष को थींदो ई कोन, जेको उबतो लड़कियो पियो आहे। एॾी इबादत हिन जी कीअं हाणे इहो ॾिसंदो राति रहियो हिते सौदागर वण जे हेठां सुम्ही पियो। सुबुह सवेर थी त पखी अचे उथिया ऐं पखी न चवनि पारा तनी कांव खे चई कांव ख़्यालु कजांइ असांजे आननि जो बचनि जो। चइबा ॾिसो कोन था असां इबादत में लॻा पिया, असांजो ख़्यालु आहे की आने ॾे कंहिंजे बचे ॾे। पखी सभु उॾामी हलिया विया, हिन पे इहो लका ॾिठो, ॾिठे कांव छा कयो, उहो रसो पंहिंजे हिन मां टंग मां छोड़े वञी कंहिंजो आनो खाधईं, कंहिंजो बचो खाधईं, खाई पेट भरे वरी अचे रसो पंहिंजे हिन में टंग में ॿधी वरी उबतो लड़के थो पियो। चई हल भण हेॾी वॾी दावा थो करे, मां हेॾी इबादत थो कयां, वरी हुन सभिनी खे आना बचा खाई वरी पाण लड़काए थो छॾे। हल भण एॾो वॾो ढोंग हिन जो। अॻिते हली पियो सौदागर। हिकिड़ो फ़क़ीर आहे जेको पिनंदो थो वते ऐं ईअं ई चवे थो पियो उथी रे जीत रखां मां पब। हिन जो मां एॾो वॾो दरवेश आहियां, इन मां कुझु मां सिखिया वठां, ॿियो त हाणे मूंखे कुझु बि कोन्हे, को न घर आहे न घाट आहे, ऐं इन जे पोयां लॻी थो पवां किथे हली वेहे पंहिंजे मकान ते, त पोइ हिन मां कुझु न कुझु दुआ धाॻो वठां। चए थो उथी रे जीत रखां पब, पब चवंदा आहिनि पेर खे, माना जीत खे चए थो उथी मथे मां उते पेर रखां, जीत खे ॿुॾारे पोइ थो पेर रखे। हल भण अहिड़ो ख़ुदा पुरुष को थींदो ई कोन। हे पोयां लॻी पियो न फ़क़ीर जी। हल ना जॾहिं सिजु लहण वारो थियो, फ़क़ीर जॾहिं शहर खां ॿाहिरि जो निकितो, ॾिठे परियों नंढा छोकिरा जेके थो 5, 7, 8 सालनि वारा छोकिरा जेके थो माल परियों कांया अचनि था पिया, छा करे झड़ पड़े हिकिड़े छोकिरे उनजो ॻाटो भञी ऐं पंहिंजी हिन में गोदड़ी में अंदरि विझी ऐं ठका हिन जो ॾिठी। हल भण अहिड़ो वॾो ज़ालिम छोकिरे जो ॻाटो भञी गोदड़ी में अंदरि विधईं की ॾिसां छा थो करे। उहो पोयों लॻो पियो हिनजे, ॾिठे त हिकिड़ो जेको थो क़ब्रिस्तान आहे, उते हिन जी जेका मनहड़ी ठहियलु आहे, उते खणी वञी छोकिरे कढी खणी बाहि आड़ा में उछले पचाए उन छोकिरे खे खाए थो पियो। जी हल भण एॾो वॾो हे ज़ालिम आहे, होॾे चवे थो उथी रे जीत रखां मां पब, जीत खे उथारे पेर थो रखे, वरी हे छोकिरा माना पचाए खाए थो हिकिड़े। हल भण एॾो वॾो ज़ालिम हे। वरी राति गुज़री, सुबुह जो जॾहिं उहो फ़क़ीर वरी शहर में मोटी आयो वरी पिनण सां, की उथी रे जीत रखां पब, हे बि हुनजे पोइ शुरू थी वियो पिनण में, की नारी कपिड़े दारी सामी न खणे पराओ कख, कांव उबती पूजा जे उथी रे जीत रखां पब, जहिड़ो राजा तहिड़ो जग। इहो जो चवंदो वञे त माण्हू जो ॾिठो भणे हे छा थो चए पियो, जहिड़ो राजा तहिड़ो जग। वञी बादशाह खे ॿुधायूं भाउ हिकिड़ो ॿियो फ़क़ीर हुन पोयों लॻो आहे, सो चए थो जहिड़ो राजा तहिड़ो जग, तव्हांखे जेको जग जहिड़ो कयो अथई। बादशाह जो पकड़े जो ॿिन्हिनि फ़क़ीरनि खे पकड़े आया, अचे पेश कयूं बादशाह वटि। बादशाह पीरे फ़क़ीर में ॾे हवाल, चई त तव्हांखे ख़बर आहे मां त रोज़ु पिनंदो, असां दरवेश माण्हू आहियूं, मां त चवंदो उथी रे जीत रखां पब, मां इन करे जीतनि खे चवंदो आहियां परे थियो पेर रखां मथां को मरी न पवे, जेको त अलाह जी मख़लूक आहे, इन जे करे मां त इहो ई चवंदो आहियां रोज़ु। हुन चए तूं छा थो चवीं? चई मां थो चवां त नारी कपिड़े दारी सामी न खणे पराओ कख, कांव उबती पूजा जे उथी रे जीत रखां पब, जहिड़ो राजा तहिड़ो जग। की माड़े जग जहिड़ो, चई तूं जग खां बि घटि आहीं। इहा जाच त कराए ॻोठ में, घणा छोकिरा तुंहिंजे ॻोठ जा गुम आहिनि। हिते जो कचहरी वेठी, को चए महीनो थी वियो मुंहिंजो छोकिरो कोन्हे, को चए 5 ॾींहं, को चए 3 ॾींहं, सभिनि वॾी दाहूं कयूं। चई तूं जांच कराई छोकिरनि जी? सभु छोकिरा हे थो खावाई फ़क़ीर। अचे फ़क़ीर खे टोड़ा विधऊं त फ़क़ीर जो हिन वटि कहिड़ो सबूत आहे मां छोकिरा खाईंदो? चई फलाणी जा हिन मनहड़ी अथव। वञी ॾिठो उते मनहड़ी, ओॾी महिल बादशाह हुकुम हुन फ़क़ीर खे चई हिन जी त मुंडी कपे छॾियो। हिन खे चई तूं ॾे हवाले, तूं छा थो चवीं? चई त मुंहिंजी माई जेका दवा पी करे मां वॾी हेॾी ख़ुदा पुरुष सां छोकिरे जे मथां कपिड़ो रखे चुमी बि पाए, वरी पोइ बादशाह सां बखियो सुती पई। सामी फ़क़ीर कख रखे मुंहिंजा ॿेड़ा ई मुंहिंजा गर्क करे छॾिया। उहो एॾो वॾो ख़ुदा पुरुष जी दावा त पियो करे। वरी ठुम कांव खे उहो चए मां उबती पूजा थो कयां अलाह जी, उहो वरी पोइ रसो कढी वरी सभिनि जा आना बचा खाई वञे। हिन फ़क़ीर खे ॾिठुमि त हे अहिड़ी ॻाल्हि थो करे, मां चयो वॾो को दरवेश आहे, हिन जा कम इहे ई आहिनि, सो ॻाल्हि इहा ई आहे, ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। इन जे करे ॾिठुमि त माण्हू रुॻी ढोंग पिया था कनि त असां वॾा ख़ुदा पुरुष ताईं इबादतगार आहियूं। इन जे करे मां बि पिनणु शुरू कयो। मां पाण सौदागर अमीर हुए पर अॼु ग़रीब थी वियो आहे। बादशाह हुनखे चयो ठीकु आहे, अॼु ॾींहं खां वठी तूं जेको मूं वटि ई कमु कर, मां तो पंहिंजो ख़ासि वज़ीर करे थो रखां हिकिड़े। तूं जेको सही ऐं सिधो माण्हू आहीं, तोखे ख़बर पइजी वई त केरु सही आहे केरु ग़लति आहे। सो दोस्तो हिन खे जेको सौदागर खे हुन पंहिंजो ख़ासि वज़ीर करे रखे छॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि स्टोरी पसंदि अचे त